नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जुडो में ख़बर ॾींदा हलूं त स्टेशन रोड ते रेलवे जी ज़मीन ते क़ाइम छपरा मार्केट खे ओचितो बाहि लॻी वई है, जंहिं सबब 2 मोबाइल फ़ोन, 1 मिठाई जो दुकान ऐं 5 केबिनूं, 4 फ्रूट जा रेड़ा सामान सड़ी रख थी वियो, जंहिं सबब दुकानदार ऐं पोरियतनि खे लखे रुपए जो नुक़सान पहुतो आहे। मुतासिर दुकानदारनि ऐं शहर जे सियासी समाजी अॻवान अयाज़ खोसो, इशफाक लिगारी, मोहब भील अनवर, रमेश कोहली ऐं ॿियनि गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते इन्हनि चयो त 1.5 महीनो अॻु बि साॻी मार्केट खे बाहि लॻी, जंहिंमें उणी दुकान केबिनूं सड़ी वियूं। अॼु ॿीहर असांजी दुकान खे बाहि लॻी है, जंहिं सबब असांजी रोज़गार जा ज़रिया इन में पियल लखे रुपए जो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन्हनि चयो त जुडो टाउन कमेटी में बीठल फायर ब्रिगेड गाॾी काफ़ी अरसे खां ख़राब आहे, जंहिं करे नओं कोट मां फायर ब्रिगेड गाॾी घुराई वई हुई, जेका देर सां पहुचण करे असांजो अल तल सड़ी रख थी वियो आहे। इन्हनि चयो त अॻु में बि बाहि वाक़े जे मुतासिर दुकानदारनि जी मदद ऐं मुआवज़े जे लाइ एसी जुडो डीसी मीरपुर ख़ास खे लेटर लिखियो, पर डीसी मीरपुर ख़ास अञा ताईं मुतासिर दुकानदारनि खे को बि रिलीफ फराहम न कयो। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी जांच कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, मुतासिर दुकानदारनि जी माली सहायता करे माली मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।